हेॾा वॾा माण्हू हुआ, सगारा माण्हू हुआ, उहे बि हलिया विया, तव्हीं बि हलिया वेंदा। पर तव्हीं ईअं अची वेठा आहियो, ईअं पिया सम्झो ऐं ईअं पिया जेको आहे हिते रहो, ॼण त माना तव्हांखे वञिणो ई कोन्हे को, ऐं सॼी ज़िंदगी तव्हां हिते हूंदा। तंहिंजे करे ॾींहुं मिड़ई ॾूं ॿ ॾींहं हयाती आहे। उहा ॿ ॾींहं केतिरी बि थी सघे थी, पर माना उहा ॿ ॾींहं आहे, ॿ घड़ियूं। काइनात जी अदब माण्हू, अजीब माण्हू, जिन माण्हुनि जूं ज़िंदगियूं तब्दील करे छॾियूं, जिन माण्हुनि खे नज़रियो ॾिनो, जिन माण्हुनि खे, उहे माण्हू तमामु थोरा आहिनि। उन्हनि में वरी शाइर ॼण त हिकिड़ो उन्हनि वॾनि माण्हुनि जो ॼण त हिकिड़ो जेको ॻाल्हि या रूह या जोहर, उहे तमामु थोरा माण्हू। उन्हनि में अॼु पाण जेको आहे ॿिनि वॾनि शाइरनि जो पाण ज़िक्र कंदासीं ऐं उन्हनि जी पाण शाइरी पढ़ंदासीं। उन्हनि जी शाइरी में उन्हनि जेको असांखे फ़िलसफ़ो जेको ॾिनो आहे, जेको फ़िक्रु ॾिनो आहे, जेको आउं सम्झां थो अॼु बि हिन धरती ते छायल आहे, धरती जे तमामु घणनि माण्हुनि ते छायल आहे। ऐं उन्हनि खे माण्हू पूॼनि बि था, उन्हनि माण्हुनि खे उन्हनि जी माण्हू तारीफ़ बि कनि था। ऐं उनमें वॾा नाला असांजा अॾो अचनि था। उनमें हिकिड़ो कबीर साहिब जो नालो अचे थो, कबीर दास, ऐं ॿियो शाह लतीफ़। हाणे हिकिड़ो सिंध जो, ॿियो हिंद जो, असल में इहो बरसगीर त हिकिड़ो ई मुल्क असांखे लॻे थो। त उन्हनि खे वॾा जेके शाइर आहिनि, उन्हनि ॿिनि माण्हुनि ते अॼु पाण ॻाल्हाईंदासीं। ऐं इहो हिकिड़ो पंहिंजो इहो सिलसिलो हिकिड़ो पाण शुरू कंदासीं, कयूं था, त जीअं पाण थोरे वक़्त में जेको आहे तमामु घणो इल्मु हासिलु करे सघूं। ऐं उनमें पाण पहिरीं कबीर साहिब जो जेको दोहो आहे, या उनजी जेका शाइरी, दोहनि में उनजी शाइरी आहे। दोहा माना ॿ सिट, ऐं उनजे पछाड़ी में जेको आहे काफ़िया हूंदा आहिनि, ऐं ॿिनि सिटनि में केतिरो मवादु ॾियनि था, उहो हिसाबु तव्हीं पाण लॻाइजो। ऐं पोइ उनखे वरी पाण हिकिड़ी ॿी कोशिशि कई आहे त उनखे वरी तर्जुमो कजे, मंज़ूम तर्जुमो कजे। छो त कबीर साहिब जो मंज़ूम तर्जुमो कोन थियो आहे। तर्जुमो त थियो आहे दुनिया जे तक़रीबन सभिनी ॿोलियुनि में, गुरू नानक खां वठी लतीफ़ साईं ताईं, लतीफ़ साईं खां वठी अॼु जे शाइरनि ताईं कबीर साहिब खे कोट कयो आहे। उहो असां न, सॼी दुनिया जे माण्हुनि कबीर साहिब खे कोट कयो आहे। लतीफ़ साईं आहे, उनखे उहो जेसि ताईं पहुची सघियो आहे त माण्हू लतीफ़ साईं खे पढ़नि बि था, उनखे यादि बि कनि था, उनखे कोट बि उनखे कनि था। ऐं पाण ॿिनि माण्हुनि, वॾनि माण्हुनि, ॿिनि वॾनि शाइरनि, अज़ीम जेके इंसान, उन्हनि जी जेका शाइरी आहे, उन्हनि जो जेको फ़िलसफ़ो आहे, फ़िक्रु जेको आहे, उनजो फ़ैसिलो तव्हांखे करिणो आहे। तव्हां छा था सोचो, तव्हांजे आॾो वॾनि माण्हुनि जा मयार कहिड़ा आहिनि, तव्हांजे आॾो कहिड़ा नज़रिया सुठा आहिनि, कहिड़ा नज़रिया ख़राबु आहिनि, कहिड़ा नज़रिया अमल जोगा आहिनि, कहिड़ा नज़रिया रुॻो ख़याली आहिनि। छो त लतीफ़ साईं खां अॻे जेके बि शाइर थी चुका आहिनि, लतीफ़ साईं जे ज़माने जा जेके शाइर घणे भाङे, उन्हनि आसमान जूं ॻाल्हियूं कयूं आहिनि, उन्हनि जेका बादशाहनि जूं ॻाल्हियूं तारीफ़ूं कयूं आहिनि। लतीफ़ साईं जी शाइरी आहे, उन ते वरी पोइ अलॻि केॾी महिल ॻाल्हाईंदासीं त हुन आम माण्हुनि जी ॻाल्हि बि कई आहे, धरती जी ॻाल्हि बि कई आहे, काइनात जी ॻाल्हि बि कई आहे। ऐं उहो बि पाण हिकिड़ो अलॻि सिलसिलो पाण शुरू कंदासीं। ऐं पाण कोशिशि कंदासीं इहे यूट्यूब ते इहे शयूं आहियूं त तमामु घणे खां घणा जेके माण्हू उन्हनि ॿुधी सघनि उनखे, ऐं उन मां को लाभ हासिलु करे सघनि। ऐं उन लाइ पाण तव्हां चैनल जेको आहे सो पाण खोलियो आहे, उनखे थिया त काफ़ी साल आहिनि, पर उहो अञा ताईं घणा जेके दोस्त आहिनि उहो उन ते आया कोन्हे, उनखे सब्सक्राइब कोन कयो आहे। मक़सदु इहो आहे त घणे खां घणा जेके माण्हू आहिनि उन्हनि खे असीं शऊर ॾेई सघूं उनखे। पोइ कबीर साहिब जे दोहे खां शुरूआति था कयूं। ऐं कबीर साहिब चवे थो त धरती करते एक पग, धरती करते एक पग, समंदर करते फाल। धरती करते एक पग, समंदर करते फाल, हाथन पर्वत तोड़ते, हाथन पर्वत तोड़ते, तब हूं खाया काल। हाणे इन मां ॻाल्हि थो करे त अहिड़ा माण्हू आहिनि जेके ई धरती ते हलनि था, ॼण धरती उन्हनि जे लाइ हिकिड़ी विख आहे। माना एॾा तेज़ आहिनि, एॾा सगारा आहिनि, जो माना ही धरती उन्हनि जे अख में ई कान्हे का, माना ॼण तीअं नज़र था कनि ॼण धरती उन्हनि जे अॻियां आहे। माना हिकिड़ी विख आहे उन्हनि जे आॾो। ऐं उहो समुंड जेको आहे, उहो समुंड उन्हनि जे लाइ सुर्की आहे। माना ही सत समुंडनि जो पाणी केॾो विशाल ऐं वॾो आहे, उनजो अंदाज़ो ई कोन थो, उनजो काठो ई नथो लॻाए सघिजे। पर इहा उन्हनि जे लाइ गुरड़ी आहे। हीअ उन्हनि माण्हुनि जी
डेप्थ पियो ॿुधाए, उन्हनि माण्हुनि जी संख ॿुधाए पियो, उन्हनि माण्हुनि जी अज़मत ॿुधाए पियो त हेॾा वॾा जेके माण्हू हुआ, जेके जिन माण्हुनि जे आॾो ई धरती आसमान ॼण त कुझु बि उन्हनि जे आॾो कोन हुई, उन्हनि अख में उन्हनि जे में कोन हुआ, ऐं सॼो जेको समुंड आहे उहो ॼण उन्हनि जे लाइ ॼण त हिकिड़ी गुरड़ी हुई, उन्हनि जे लाइ ॼण हिकिड़ो ढुक हो उन्हनि जे लाइ। ऐं उहे बि चवे थो हाथनि पर्वत तोड़ ते कहिड़ा कहिड़ा पहाड़, केॾा ॾूंगर आहिनि, केॾा जबल आहिनि, ऐं उन्हनि जबलनि खे जेको आहे हाणे तोड़जे, की केॾा जेको आहे पहाड़ ॻरा आहिनि, उन्हनि खे जीअं हथनि ते तोड़ी वठंदा, उहो ॾिसण सां ॿुधाईंदा बाबा हीउ जेको पहाड़ आहे उहो हेतिरनि टननि जो आहे, हेतिरो ॻरो आहे, हेतिरो हल्को आहे, माना एॾा एॾा वॾा माण्हू हुआ। पर उहे माण्हू बि विया हलिया। धरती करते एक पग समंदर करते फार, चई त हाथनि पर्वत तोड़ते, हथनि ते उन पहाड़नि खे तोड़ींदा हुआ। तिहू खाया काल, चई मौत उन्हनि खे ॻी वियो आहे। माना मौत हर के बरक आहे, हर के माण्हू खे मरणो आहे। पोइ दुनिया जा केॾा वॾा जेके माण्हू आया आहिनि उनमें को माण्हू रहियो कोन्हे। हिकिड़ी जीअण मरण जो हिकिड़ो पंहिंजो फिक्स कानून आहे, पंहिंजो कुदरत जो, उन तहत माण्हू अचनि बि था, माण्हू वञनि बि था, पर रहंदो केरु बि कोन। ऐं कबीर साहब जी इहा जेका इहो जेको दोहो आहे, इन दोहे खे पाण जेको आहे सिंधी में जेको तर्जुमो कयो आहे, उहो सिंधी में तर्जुमो मूं इहा कोशिशि कई आहे तव्हां उनखे लतीफ़ साईं जी जेका उहा जेका ॿोली आहे, जेका असांजी जेका सिंधी ॿोली, जेका शाहूकार असांजी जेका ॿोली आहे, उन में आउं उनखे तब्दील करे सघां, उनखे बहितर में आउं उनखे तब्दील करे सघां, जीअं घटि में असांजो माण्हू जेको हिंदी नथो सम्झे जेको, उहो उनखे आसानी सां उनखे सम्झी सघे। जे भून जन जे अख में, भून जन जे अख में समुंड न सुरकी कनि, चई जबल झोरिया जन। कबीर साहब चयो जबल खे उन्हनि तोड़ियो आहे, उन जबल खे, पर हिते थोरो उन में तरमीम न आहे, छो त शाइरी आहे, शाइरी में हिकु तफ़सील कोन हूंदा आहिनि, उनमें इशारा हूंदा। माना उहो ॼण त जेके पहाड़ जेके उन्हनि खे ॾारे विधो आहे, उन्हनि खे टोड़ियो आहे, उन्हनि खे चई भून जन जे अख में समुंड न सुरकी कनि, चई जबल झोरिया जन सेपण ओलिया ओल में। चई उहो बि जेको ओल में ओलजी विया, ओल चइबो आहे दरिया जेके छाड़ूं जेके थींदियूं आहिनि, जेके खॾूं जेके थींदियूं आहिनि, ओसाऊं जेके थींदियूं आहिनि, माना उहे बि जेको आहे वरी जेको आहे कबर भेड़ा वञनि थिया, भू भेड़ा वञनि थिया। धरती जिन लाइ अखड़ी विखड़ी, हाणे इहो हिकिड़ो ई दोहो आहे, उनजो वरी ॿियो जेको आहे बैत आहे, उनखे तर्जुमो उनखे कयो आहे त धरती जन लाइ विखड़ी समुंड सुरकी सा, चई पढ़ण जन लाइ पा सेब न रहिया राज में। माना जेके पढ़ण जेके आहिनि, जेको लखे टननि वारा जेके पढ़ण, इहे उन्हनि लाइ पा बि कोन्हे, माना एॾा वॾा एॾा सगारा माण्हू हुआ। चई धरती जन लाइ विखड़ी समुंड सुरकी सा, चई पढ़ण जन लाइ पा सेब न रहिया राज में। उहे बि राज में हिन दुनिया में कोन रहिया, उहे बि हलिया विया। हाणे लतीफ़ साईं इहो साॻियो ख़्यालु, छो त हिकिड़ो त ही शाइर जेके आहिनि हिक ॿिए खां मुतासिर थियनि था, हिक ॿिए जी शाइरी खां मुतासिर थियनि था, हिक ॿिए जे फ़िल्सफ़े खां मुतासिर थियनि था, ऐं केरु उन्हनि ख़्यालनि खे जीअं जो तीअं बि जेको आहे पेश कनि था, उनखे सुठा लॻनि था, उन में तरमीम बि कोन था कनि, मामूली पंहिंजी ॿोली जे हिसाब सां का ज़रड़ी फुरजी का तब्दीली कनि था त कनि था, पर घणे भाङे उनखे ऐज जीअं जो तीअं रखी सघनि था। अहिड़ियूं बि कुझु शयूं आहिनि जेके लतीफ़ साईं असांखे ॾिनियूं आहिनि, पर घणे भाङे जेको आहे ख़्यालु खणी पोइ उनखे जेको आहे वरी उन्हनि पंहिंजी ॿोली में पंहिंजनि माण्हुनि खे ॾिनो आहे, पोइ उन मां उहो बि सॼी दुनिया उन वञणु फ़ाइदो वरितो आहे। त लतीफ़ साईं उहो ख़्यालु, ऐं उहो ज़रूरी न आहे त उन माण्हू खां उहो ख़्यालु खयूं वरी, पर घणा माण्हू जेके माज़ी में हज़ारे साल अॻे हुआ, ॿिया अॼु आहिनि, ॿिया हज़ारे साल पोइ बि माण्हू ईंदा, पर उन्हनि माण्हुनि जा जेके ख़्याल जेके आहिनि उहे हिकु जहिड़ा थी सघनि था, पर पंहिंजे पंहिंजे इलाइक़े पंहिंजे पंहिंजे ज़माने मकान जे हिसाब सां उन में थोरियूं घणियूं तब्दीलियूं ज़रूरु हूंदियूं उन में, पर उन जी हींअर बि आहिनि, तमामु घणा माण्हू आहिनि, तमामु घणा शाइर बि आहिनि, पर उन्हनि जा जेके ख़्याल जेके उन्हनि जा आहिनि उहे घणे भाङे किथे किथे मिलनि था, के माण्हू ॿिए जा ख़्याल खणनि था, ऐं के माण्हू वरी उन्हनि ख़्यालनि खे जीअं जो तीअं जेको आहे तर्जुमो करे पेश कनि था। हाणे कबीर साहिब जे हिन ख़्याल खे लतीफ़ साईं जेको आहे कीअं, छो उनजो मक़सदु इहो हो त माना तमामु वॾा सगारा जेके माण्हू पैदा थिया,
ऐं उहे माण्हू बि हलिया विया ऐं जेके माण्हू आम माण्हू हुआ उहे माण्हू बि हलिया विया पर लतीफ़ साईं चए थो त भलो भलो बांड लुणी लहरनि विच में वहीं सोनी जो बैत सोनी जॾहिं दरिया में जेको आहे वञे थी या दरिया मां वापसि मोटी थी त हिकिड़ो बांड उन वण खे चइबो आहे जंहिंजूं पाड़ूं पटिजी वञनि जंहिंजा पांधूरा बि जेको आहे ख़तमु थी वञनि पोइ बांडो जीअं हुजे जीअं वॾो जी वॾा जी थोरो थींदा आहिनि उनखे दरिया उनखे धुकींदो अचे हाणे उन बांड सां ॻाल्हाए थी ऐं उनखे जेकॾहिं तफ़सीली तौर ते असीं वेंदासीं त उहो अहिड़े हिकिड़े वॾे माण्हू सां ॻाल्हाए थो जेको माण्हू जंहिंजो हथ बि वॾो हो उनजो गुरूर बि वॾो हो उनजी ताक़त बि वॾी जीअं बादशाह आहिनि फातेह आहिनि वॾा माण्हू आहिनि पर उहो माण्हू हिकिड़ो उनखे विंदे उनखे ॾिठो आहे ऐं उनखे लतीफ़ सां चए थो भलो भलो बांड लुणी लहरनि विच किथे तुंहिंजूं पाड़ूं किथे तुंहिंजा पांध किथे तुंहिंजूं पाड़ूं किथे तुंहिंजा पांध तुंहिंजूं पाड़ूं केॾांहुं वयूं तुंहिंजा पांध केॾांहुं विया विया माना वरी असीं तफ़सील में उनखे खणी अचूं त माना तुंहिंजा अबा ॾाॾा जेके आहिनि उहे केॾांहुं विया उन्हनि बि तुंहिंजी मदद कोन कई तुंहिंजा जेके पुट पोटा जेके हुआ उन्हनि बि तुंहिंजी मदद कोन कई तूं त अकेलो थी विया आहियो अकेलो इहो वञी पियो हुयो दरिया में लुढ़ंदो पियो वञी किथे तुंहिंजूं पाड़ूं किथे तुंहिंजा पांध ऐं पाण ॿुधाए थो त हीउ सटाणो सान हीउ ख़तरनाक सफ़र आहे हीउ मौत जो सफ़र आहे हिन में केर बि जेको आहे माण्हू बीह कोन सघंदो कंहिं सटाणे सांग अची ओलिए ओल में अची जेको आहे कंहिं ओल में अची जेको ओलियो ऐं खॾ में अची तूं पियो आहीं हाणे इहो साॻियो ख़्यालु वरी ॿिए जेको आहे हिकिड़े लतीफ़ साईं चवे थो त जा भूं पेरे मुंहुं सा भूं मथे साणे कब्रिस्तान ते माण्हू बीठो आहे हाणे उते जा हिकिड़े माण्हू जी तदफ़ीन उते हिकिड़े माण्हू जी थिए पई उते माण्हू कचहरियूं कंदा आहिनि पर हीउ लतीफ़ साईं उहो मंदरु असांखे ॿुधाए थो त जा भूं पेरे मुंहुं सा भूं मथे सॼनि जेका धरती जेका भूं हींअर मुंहिंजे पेरनि जे हेठां आहे ऐं उहा धरती वरी हींअर मुंहिंजे महबूब जे मथां आहे मुंहिंजो महबूब आहे उहो बि हलियो वियो आहे उनजी ॻाल्हि थो करे त जा भूं पेरे मुंहुं सा भूं मथे सॼणे चई ढिंग लटबा धूड़ ढिंग चइबो आहे तमामु जेको ताक़तवर माण्हू खे ढिंग बि चइबो आहे ढिंग माण्हू आहे हीउ ढिंग माण्हू आहे माना बहादुर माण्हू जे लाइ इस्तेमालु थींदो आहे ढिंग लटबा धूड़ ढिंग लटबा धूड़ में उभे ॾिठासीं बीठे ॾिठासीं न केतिरा माण्हू लटिजी विया हुआ ॾींहुं मिड़े ॾूं हीउ लतीफ़ साईं अहातो करे माण्हू जे ज़िंदगी जो हिकिड़ो अहातो थो करे त इहा तुंहिंजी ज़िंदगी आहे ॿ ॾींहं ज़िंदगी हिकिड़ो ॾींहुं अचण जो ॿियो ॾींहुं वञण जो विच में राति आहे पोइ कंहिं माण्हू खे 50 साल मिलनि था कंहिं माण्हू खे 100 साल मिलनि था कंहिं माण्हू 100 साल खां टपनि बि था कंहिं माण्हू अचण सां हलिया था वञनि पिया हीउ माण्हू जे ज़िंदगी जो माण्हू जे हयाती जो अहातो थो करे हुनजो चए थो ॾींहुं मिड़े ॾूं उथी लोच लतीफ़ चए हाणे इहो वरी ॼण त हिकिड़ो ॻाल्हि बि करे थो पर मुखातिबु थिए थो असां अॼु जे माण्हू सां मुखातिबु थिए थो त भई हेॾा वॾा माण्हू हुआ सगारा माण्हू हुआ उहे बि हलिया विया तव्हीं बि हलिया वेंदा पर तव्हीं ईअं अची वेठा आहियो ईअं पिया सम्झो ईअं पिया जेको आहे हिते रहो ॼण त माना तव्हांखे वञिणो ई कोन्हे को ऐं सॼी ज़िंदगी तव्हां हिते हूंदा तंहिंजे करे ॾींहुं मिड़े ॾूं 2 ॾींहं हयाती आहे उहा 2 ॾींहं केतिरी बि थी सघे थी पर माना उहा 2 ॾींहं 2 घड़ियूं काइनात जी जेका उमिरि आहे उनजे हिसाब सां माण्हू जी ज़िंदगी जेका पल 2 पल वञी थी थिए उथी लोच लतीफ़ चए इन में दावत थो ॾिए त माना लोचियो माना हिन ज़िंदगी जे बारे में लोचो हिन काइनात जे बारे में सोचो हिन जे बारे में हाणे इहो असुलु कबीर साहिब जो ख़्यालु ज़रूरी न लतीफ़ साईं बचत लतीफ़ साईं उन ज़माने में कबीर साहिब जो तमामु वॾो नालो हो ऐं सुगड़नि खे तमामु घणो कबीर साहिबु यादि हो हींअर तमामु सुगड़नि खे घणो कबीर साहिबु लिखियो त हाणे वियो आहे उन ज़माने में लिखियलु त कोन हो ख़ुदि लतीफ़ साईं जेको आहे उहो बि उन ज़माने में लिखियो कोन वियो 40-45 सालनि खां पोइ लतीफ़ साईं खे लिखणु शुरू कयो पोइ माण्हुनि खां ॿुधऊं पोइ तमामु जेको आहे वॾो को अञा ताईं लतीफ़ साईं लिखिजे पियो अञा ताईं कॾहिं कॾहिं सुगड़नि वटि वेंदा आहियूं त लतीफ़ साईं जा नवां बैत मिलंदा आहिनि ऐं इहो हिकिड़ो सिलसिलो आहे जेको तव्हांजे लाइ शुरू कयो अथऊं तमामु घणा माण्हू आहिनि जिन कबीर कोन पढ़ियो आहे ऐं घणनि माण्हू लतीफ़ पढ़ियो त आहे पर लतीफ़ सम्झो कोन्हे को लतीफ़ जे अंदरि केतिरो मवादु आहे लतीफ़ जो इल्मु ऐं लतीफ़ जो फ़िल्सफ़ो केॾो सगारो आहे ऐं उहो फ़िल्सफ़ो जेको आहे अॻे शाइर जेके हूंदा हुआ उहे तारीफ़ूं कंदा बादशाहनि जूं तारीफ़ूं कंदा हुआ आसमान जूं तारीफ़ूं कंदा हुआ मलाइकनि जूं ॻाल्हियूं कंदा हुआ पर हीउ माण्हू असांजे समाज जी ॻाल्हि करे थो असांजे माण्हू जी ॻाल्हि करे थो इहो सिलसिलो तव्हांजे लाइ असां शुरू कयो आहे पर इहो
तव्हां मज़ो तॾहिं माणे सघंदो, इहो हासिलु तव्हां तॾहिं करे सघंदो जॾहिं जेको तव्हां लाइ चैनल खोलो। पर असुल ॻाल्हि इहा त जेकॾहिं तव्हां हुनखे सब्सक्राइब कंदो उनखे, त हीअ असांजूं जेके शयूं आहिनि लतीफ़ साईं जूं, कबीर साहिब जूं, ॿिया दुनिया जा जेके वॾा शाइर उन्हनि खे बि खणी ईंदासीं। पर हीअ फ़िलहालु असां हिकिड़ो सिलसिलो शुरू था कयूं कबीर साहिबु, कबीरदास ऐं लतीफ़ साईं जो। उन लाइ ज़रूरी आहे त तव्हां असांजे चैनल खे सब्सक्राइब करियो, त जीअं तव्हांखे सुठो जेको इहो शऊर, सुठो इल्मु आहे असीं तव्हां ते पहुचाए सघूं। महिरबानी। वरी कंहिं ॿिए इन ई सिलसिले में वरी जेको आहे पाण मिलंदासीं ऐं फ़िलहालु जेको आहे सो मोकिलायूं।